अज़ीम इंसान उहे हूंदा आहिनि जेके दर्द जी सहराउनि में वेही दुनिया खे गुलिस्तान जी ख़बर ॾींदा आहिनि। अज़ीम इंसाननि जी सुञाणप हमेशा ॾुखे वक़्त में थींदी आहे। सुखे वक़्त में त ख़ल्क़ गॾु हूंदी आहे, पर ॾुखे वक़्त में पाछो बि साथ छॾियो ॾिए। हिन वक़्त पाकिस्तान पूरी दुनिया समेत कोरोना जहिड़ी संगीन वबा खे तमामु महदूद वसाइल सां मुंहुं ॾेई रहियो आहे। अहिड़े वक़्त जॾहिं कोरोना जी वबा खे तेज़ीअ सां फैलजण जे डप खां पूरे मुल्क में लॉकडाउन नाफ़िज़ कयो वियो, इन ई ॻाल्हि खां केरु बि इनकार नथो करे सघे त हिन अमल सां हज़ारे घर जेके रोज़ जी मज़दूरी ते पे हलिया, उहा फाका कशीअ सबबि ख़ुदकशीअ जे दहाने ते पहुची रहिया आहिनि। हिन ॾुखे वक़्त में रेंजर्स, पुलिस ऐं डॉक्टर्स पंहिंजी पेशावराना ख़िदमात सरअंजाम ॾेई रहिया आहिनि, पर इन्हनि मज़दूरनि जे घरनि खे बुख खां बचाइण लाइ को बि सियासतदान या वॾेरो मंज़र आम ते न आयो त उहो ई शींहुं आयो जंहिंखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां भित सां लॻायो वियो। सचाई ऐं हक़ गोई जी आला मिसाल अब्दुल वहाब अब्बासीअ ते इन सच गोईअ जी पादाश में मुख़्तलिफ़ सऊबतूं ऐं कूड़ा केस कया विया, पर हिन अल्लाह जे शींहं जी बहादुरी में रती बराबरि फ़र्क़ु न आयो ऐं उहा ई तकलीफ़ ॾींदड़ गिदड़ बतौर चवणी न बल्कि अॼु हक़ीक़त में मुंहुं लिकायो वेठा आहिनि ऐं अवाम जी ॾुखियाईनि खां सर्फ़े नज़र कयो वेठा आहिनि। अहिड़े वक़्त में एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी इन मज़दूर तबके जी सिहत ऐं ख़ुराक जे हवाले सां फौरी क़दम खयां ऐं पंहिंजे ज़ाती ख़र्च सां 50,000 मास्क तैयार कराए सॼी सिंध में मुफ़्त तक़सीम कया। इन मुहिम में संदसि ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जो हर मेंबर हिकु अज़ीम फ़ौजी सिपाही साबित थियो आहे ऐं इन ई फ़ौज जो सिपह सालार बिलावल मल्लाह हर हिकु ज़िलई ऑफिस में दौरो करे टीम खे कोरोना सेफ्टी किट्स फराहम कया। इन मुहिम खां पोइ लॉकडाउन दौरान बस्तो मज़दूरनि जे घरनि में हैंड वॉश, मास्क ऐं सेफ्टी किट्स ऐं राशन पहुचायो वियो। अवाम हिन वक़्तु तमामु ॾुखियनि हालातनि खां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अहिड़े ॾुखे वक़्त में वोट लाइ संदन घरनि जा दरवाज़ा खड़काईंदड़ सियासतदान हिन वक़्तु पंहिंजनि घरनि जा दरवाज़ा अवाम लाइ बंदि कयो वेठा आहिनि। को सियासतदान, को वॾेरो, को सोशल वर्कर कमु न आयो। हिन कोरोना राकास जे करे इंसानियुनि जानियुनि ऐं उन्हनि जी आमदनी खे जेको छीहो रसी रहियो आहे सो अंगनि में शुमार करे नथो सघिजे। इन करे ज़रूरी थी पियो आहे त न फ़क़ति अहिड़नि नुक़साननि खां बचण लाइ का गॾियल कोशिश करणु खपे, पर सभु इंसान गॾिजी हिक ॿिए जे ॾुख सुख में भाङी भाईवार थियनि। असीं ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंडर ऑर्गेनाइजेशन जे चेयरमैन एडवोकेट अब्दुल वहाब अब्बासी ऐं संदसि टीम जे इन्हनि तमामु वर्करनि खे सलाम पेश करियूं था जिन पंहिंजी जान जी परवाह न कंदे ग़रीब पोरियतनि जे घर घर वञी राशन ऐं सेफ्टी किट्स विरहाया।